मेहर बार एसोसिएशन जे सॾ ते मेहर ऐं खैरपुर नाथन शाह जे वकीलनि पारां सीनियर सेकंड सिविल कोर्ट मेहर खां दादू मुंतकिल करण खिलाफ़ वकीलनि पारां हाई कोर्ट लाड़कानो बार जे सीनियर नायब सदर एडवोकेट गुल हसन मुगेरी, मेहर बार जे सदर एडवोकेट रियाज अहमद डेरो, मेहर बार जे जनरल सेक्रेटरी एडवोकेट नजीब महेसर, सीनियर वकील अली अनवर साहड़, एडवोकेट शोबान मुल्लाह, एडवोकेट सईद लाल शाह, एडवोकेट अमजद हुसैन बलहड़ो, एडवोकेट हलीम बुघियो ऐं ॿियनि जी अॻवानी में मेहर बार खां एहतजाजी मुज़ाहिरो करे अदालती कार्रवायुनि जो बाइकाट करे मेन गेट आॾो धरणो हणी ज़ोरदार नारेबाज़ी कई वई। उन मौके ते वकील अॻवाननि खिलाफ़ खिताब कंदे चयो त असां वॾियूं कोशिशूं वठी ज़िले जेतिरी हैसियत रखंदड़ मेहर शहर खे सीनियर सेकंड सिविल कोर्ट ॾियारी, जंहिं बाद हाणे इहा साॻी कोर्ट दादू मुंतकिल करण मेहर खैरपुर नाथन शाह जे वकीलनि तोड़े हितां जी वाणनि सां वॾी ज़्यादती आहे। हिननि वधीक चयो त मेहर ऐं खैरपुर नाथन शाह ॿिनि तालुकनि जा 70% केस खे दादू मुंतकिल करण ॿिन्ही तालुकनि जी वकीलनि ऐं माण्हुनि खे तकलीफ़ में विझण बराबरि आहे, जंहिं लाइ जल्द सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस अहमद अली शेख ऐं GD सां मामलनि खां आगाह कयो वेंदो। हुननि चिताव ॾिनो त जेसीं ताईं सीनियर सेकंड सिविल कोर्ट मेहर वापसि न ॾियारी वेंदी तेसीं ताईं मरहलेवार जिदोजहद जारी रहंदी। असद अब्दुल्लाह, चन्ना सिटी, मेहर।